अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हां आयो जीएम न्यूज़ ख़बरनि जी अपडेट जे सिलसिले खे अॻियां वधाईंदे तव्हांखे ॾेई खां ख़बर ॾींदड़ ॾेई खां असांखे रिपोर्टर अली गुलाम खोसो रिपोर्ट करे रहियो आहे। सॼे मुल्क जीअं अॼु ॾेई शहर में बि अॼु जशन ईद मिलादुन्नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में हिकु शानदार जलसो मुनक़द कयो वियो, जंहिंमें अॻवान साईं मुफ़्ती हाफ़िज़ मोहम्मद यूसुफ जमाली, साईं पीर सैयद नसीर मोहम्मद शाह खान शाह जो गादी नशीन, साईं सैयद गुलाम रसूल शाह बुखारी, साईं अलावा सायो रिंद राज़क जमाली, ज़ाहिद जमाली, शाहिद खोसो, साईं असदुल्ला सिकंदरी, मौलवी मीर हसन, साईं इनायतुल्ला जमाली, गुलबहार उमरानी, दिलबर खोसो ऐं सिकंदर अली कुंभार सत्तार कुंभार जी अॻवानी में रैली कढी वई, जेका ॾेई शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि तां थींदे मरकज़ी ईदगाह ते ख़त्म थी। हर साल जीअं जेके शागिर्द मदरसे में पढ़ी हाफ़िज़ुल क़ुरान शाह तिन खे पगूं बदिराए हार पाराया विया ऐं सुनतूं पिणु ॾिनियूं वयूं। रैली में हज़ारे शहरनि या ॻोठाणनि पिणु शिरकत कई। ॾेई खां असांखे रिपोर्टर अली गुलाम खोसो रिपोर्ट करे रहियो। हीअ हिन वक़्त ताईं ख़बरूं वधीक ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो जीएम न्यूज़। सज धज के और रैली में जुलूसों में जरा सज धज के मरियामत के लगाएगा तो यकीनन छा जाएगा। जश्न मिलाद मनाएगा सौ जान से प्यार, अच्छा मिलाद हमारा सौ जान से प्यार तो छा जाएगा। गाँव गाँव शहर शहर मुल्क मुल्क जश्न सजा है, जश्न सजेगा।